अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपान। ख़बर शामिल कयूं था सूबो देरो का ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ भूमभटपुर लग ॻोठ बहादुर जतोई जे रहवासियुनि जतोई बिरादरी जे औरतनि मर्दनि ॿारनि पीरसन मिसमात ख़ातून मिसमात नसीबा मिसमात अमीरा बख़्त मोहम्मद अली वकार दीदार जतोई ऐं ॿियनि क़ुरान पाक मथे ते खणी एहतजाज कयो। ॻोठाणनि दाहींदे चयो त मेहर थाणे जो ASI गुलाम मुस्तफ़ा सोलंकी पुलिस ऐं असांजे मुख़ालिफ़ प्राइवेट जतोई बिरादरी जे माण्हुनि महरम महमूद गदा हुसैन मदद बख़्त अमीर बख्श ममताज़ ज़ुल्फ़कार जतोई वारनि गॾिजी राति जो असांजे घर ते चढ़ाई करे औरतनि ॿारनि मर्दनि खे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए हथियारनि जे ज़ोर ते घर में तोड़फोड़ करे हिकु औरत मिसमात सदोरा ज़ाल बख़्त जतोई सहुरे बहादुर जतोई ऐं उताक में वेठल पाड़े श्री शमन उर्फ़ रुंडी सामटियो खे खंभे खणी विया आहिनि। बख़्त जतोई मीडिया वारनि खे वधीक ॿुधायो त असांजो महरम जतोई सां संगावती तकरार हलंदड़ आहे। महरम असांखे संग ॾेई वरी ॿिए हंधि ॼण चाहे पियो। मूं 7 साल अॻु महरम जतोई जी धीउ मिसमात सदोरा सां अदालत जी इजाज़त सां शादी कई। उन बाद महरम वारनि केतिरा ई दफ़ा असांजे घरनि ते चढ़ाई करे फायरिंग कंदा हुआ ऐं धमकियूं ॾींदा हुआ। मूं जूं अहिड़ियूं NC सूबेदेरे थाणे ते दाख़िल आहिनि। असां ख़िलाफ़ लाड़काणो हैदराबाद ऐं ॿिनि हंधनि ते कूड़ा केस पिणु दाख़िल कराया हुआ। मुख़ालिफ़ राति मेहर पुलिस खे साण करे घर मां फुरलुट तशदुद बाद मुंहिंजी ज़ाल पीउ ऐं पाड़ेसरी महिमान खे खंभे खणी विया आहिनि। असांखे ख़दशो आहे त मुंहिंजी ज़ाल ऐं पीउ खे मारे न छॾीनि ऐं धमकियूं ॾिनियूं अथनि त असां मिसमात ख़ैरान धी शबन जदोई खे अगवा कंदासूं। मुतासिर ॻोठण चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध IG सिंध DIG लाड़काणो SSP खैरपुर खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। रात 9 बजे हथियार बंदन सां गॾु मेहर पुलिस इहो मुस्तफ़ा माशी हिते असांजे घर में घेरी हुनजी ज़ाल बि खणी आहे। तुंहिंजी ज़ाल जो नालो छा आहे? सदोरा। हा बाबे खे बहादुर खे महिमान बि वाह महिमान चमन रूंडी सामटियो हा ऐं घर 4 जोड़ियूं सोन जूं 4 जोड़ी सोने जी खणी आने ज़ेवर सोना ज़ेवर आहिनि उहे खणी आहिनि। मेहर पुलिस सां गॾु ॿिया केरु हुया? अमीर बेग हज़ूर बेग केरु महमूद जतोई महरम जतोई ये गॾु अथसि असांजे घर में राति हमिलो करे वरी धमकियूं था ॾियनि साहब असां